बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी तरफ ॾिसी रहिया प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी। मां आहियां आफ्ताब मोगेरी। अॼु ॻाल्हि कयूं त नवनि चूंडियल क़ौमी असैम्बली जे मेंबरनि अॼु हलफ़ खणी वरितो। अॼु तय आहे त उन वक़्त जो इंतज़ारु हो त क़ौमी असैम्बली जो प्रोसेस बि पूरो थिए त उते वज़ीर आज़म ऐं स्पीकर डिप्टी स्पीकर जी बि जेको आहे सो चूंडियूं कंप्लीट थियनि त जीअं पाकिस्तान में ख़ासि तौर ते उन फ़ैसिले जी घड़ी जो जेको इंतज़ारु आहे उहा थी सघे। अहिड़ी रीति बलूचिस्तान ऐं कैपी में बि जेको आहे सो अॼु वाज़े तौर ते फ़ैसिलो साम्हूं अची वियो त उते बि स्पीकर डिप्टी स्पीकर जे ऐवान जो चइजे त उनजो बि अॼु मरहलो कंप्लीट थियो। हिन सां गॾोगॾु सिंध काबीना जो बि इंतज़ारु आहे त सिंध काबीना में कहिड़ा कहिड़ा वज़ीर जेको आहे सो हलफ़ खणंदा, पर तय आहे त वज़ीर आज़म जूं चूंडूं उनखे वोट ॾियणु ऐं वरी सदर पाकिस्तान आसिफ़ अली ज़रदारी जो जेको वोट आहे उनजो इंतज़ारु पियो कयो वियो वञे त उन खां पोइ शायदि सिंध काबीना बाज़ाफ़्ता उनखे जेको आहे सो ऐलान कयो वञे ऐं उनखे ज़िमेदारियूं ॾिनियूं वञनि त उहे सिंध में ईंदड़ 5 सालनि लाइ वज़ीर हूंदा। पर हिन सां गॾोगॾु अगरि ॾिसूं त अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बैरिस्टर गोहर जेको आहे सो असैम्बली जे ऐवान जे फ्लोर ते अॼु दाहींदे जंहिंखे असां सिंधी में चऊं त चयो त 187-88 जे क़रीब जेको आहे सो असांखे सीटूं मिलियूं आहिनि जेके असांजो मैंडेट चोरी कयो वियो आहे। अगरि इहो ऐवान में असांखे मैंडेट हुजे हा त यकीननी अॼु वज़ीर आज़म असांजो ई हुजे हा। पर हिन सां गॾोगॾु सुन्नी इत्तेहाद काउंसिल जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके आज़ादु अरकान जेके खटे ऐं मेंबर उन में शामिलु थिया आहिनि उन्हनि खे जेके सीटूं आहिनि रिज़र्व सीटूं जेके मिलियूं आहिनि उन्हनि जो बि हिन वक़्तु वॾो मसइलो आहे त उहे छा अक़लियती जूं सीटूं ऐं रिज़र्व सीटूं जेके औरतुनि जूं आहिनि उहे मिली सघंदियूं या न मिलंदियूं। इन लाइ जेको आहे सो पेशावर हाई कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यकीननी वरी दरवाज़नि जा अदालतनि जा दरवाज़ा खड़काया आहिनि त असांखे अहिड़ो को फ़ैसिलो ॾियो जंहिंमें असांखे इहे बि जेको आहे सो मेंबर जेके पंजाब में केपी में सिंध में ऐं बलूचिस्तान में ऐं जेको आहे सो क़ौमी असैम्बली में मिली सघनि। इन सां गॾोगॾु 3 मार्च ते यकीननी वॾो अहम फ़ैसिलो आहे उनजो चूंडुनि जो जेको अचर जे ॾियारे ते थींदो। उन में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट बि हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। पर MQM नाराज़ लॻे पई उनजे जेको बॉडी लैंग्वेज में ऐं जेके मुख़्तलिफ़ उन जा रहनुमा आहिनि उहे जेके बयानात ॾियनि था त उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी खां बि नाराज़ आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी चए पई वरी सदारती इलेक्शन में हिननि खे असां परिचय वठंदासीं, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। पर तय आहे MQM जा तहफ़ुज़ात आहिनि त असांखे आइनी तौर ते जेको आइन आहे जेके ग्रास रूट ते जेको ख़ासि तौर ते शहरी सिंध जेका आहे उन में जेके हक़ आहिनि उहे मिलणु खपनि। असांखे वज़ारतूं कलमदान जी फ़िक्र न आहे, असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे जेको असां पंहिंजे माण्हुनि सां वाइदो करे आया आहियूं। इन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान अॼु वाज़े तौर ते चयो त तय आहे त असां वज़ीर आज़म जे इन इलेक्शन जे प्रोसेस जो हिसो न बणिजंदासीं ऐं ऐवान में असां जेको आहे सो वेहंदासीं त सही, पर कंहिंखे सपोर्ट या वोट कोन कंदासीं छाकाणि त हीउ जेको ऐवान आहे उनजो मैंडेट सॼे जो सॼो ऐवान जो जेको मैंडेट आहे उहो चोरी वारो आहे। अहिड़ी रीति जेको आहे सो बानी PTI IMF खे जेको ख़तु लिखियो आहे उहो बि पंहिंजी जॻह ते वॾो अहम आहे। उन ते अॼु साबिक़ु वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वॾा तिखा लफ़्ज़ ॻाल्हाईंदे चयो त तव्हांखे अञा बि सम्झ में नथी अचे ॻाल्हि त हीअ उहे माण्हू आहिनि जेके चाहिनि था त पाकिस्तान जी इकनॉमी पाकिस्तान जी मईशियत ऐं पाकिस्तान तबाह करण में बि हिननि जो हथु हुयो ऐं मज़ीद वधीक बि हिनखे तबाह करण ते हिनमहिल पोयूं पियल आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे सो इसाक डार साहब वज़ीर ख़ज़ाना थींदो या न थींदो इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। अयाज़ सादिक़ साहब क़ौमी असैम्बली जो स्पीकर जेको आहे सो पाकिस्तान मुस्लिम लीग नून पंहिंजो कराईंदी। अहिड़ी रीति जेको आहे सो विफ़ाक़ में जेको आहे सो इत्तेहाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिलु थींदी या न, इहे वॾा अहम अॼु जा सुवाल आहिनि। मूंसां महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ कराईंदो स्टूडियो में सीनियर सहाफ़ी तजनिगार इम्तियाज़ ख़ान फ़रहान साहब जॉइन कयो आहे, वॾी महिरबानी। अवां सां स्टूडियो में मौजूदु आहे शमीम मुमताज़ साहिबा आहिनि, सीनियर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻुवाण बि आहिनि ऐं जेको आहे सो उनजो असैम्बली जे फ्लोर ते माज़ी में बि ॾिठोसीं त वॾो अहम आवाज़ु हुयो ऐं अञा बि आहे। इन सां गॾोगॾु कादर बख़्श कलमती साहब आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा जेको आहे सो सीनियर अॻुवाण आहिनि। अवां जी बि वॾी महिरबानी, अवां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। कोशिशि कंदासीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बि को दोस्त असांखे जॉइन करे। असांजी ॻाल्हि अलीपल साहब सां थी हुई त उहो बि जीअं अचनि त उन्हनि जे साम्हूं बि इहे सवाल रखी सघूं। वॾी महिरबानी सभिनी महिमाननि जी। इम्तियाज़ ख़ान फ़रहान साहब, फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे, आचर ते वज़ीर आज़म जूं चूंडूं असैम्बली फ़ैसिलो कंदी त वज़ीर आज़म केरु थींदो। पर इन सां गॾोगॾु जेके अक़लियत ऐं वुमेन जूं रिज़र्व सीटूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो इशू आहे
हाई कोर्ट में वञे पई PTI पेशावर हाई कोर्ट में KP में, ऐं उतां छा यकीननी आइन त जेको आहे वाज़े आहे। अवां छा पिया सम्झो सीटूं मिलंदियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पॉलिटिकली जेकॾहिं चइजे त मिलणु घुरिजे, पर जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनल वाइज़ ऐं रूल्स आहिनि जेका इलेक्शन कमीशन जा या जेका पार्टी एक्ट जा जेका रूल्स आहिनि हुन मूजिबि इहा घटि में घटि ॿुधाइणु घुरिजे, साम्हूं अचणु घुरिजे त ग़लती कंहिंजी आहे। मां सम्झां थो त जीअं इंट्रा पार्टी चूंडुनि वारी मामिलो हुयो ऐं चयो पियो वञे कंपेन पई हलाई वई त असांखे बल्लो खसियो वियो, पर हुनजो जेको ॾुआरी हुयो, जेको जवाबदार हुयो, हुनजो असां कॾहिं बि ओपनली ॻाल्हि न कई आहे। ते घटि में घटि इहा जेकॾहिं मुंहिंजी ग़लती आहे, अव्हांजी जेका ग़लती आहे हू बि साम्हूं अचे त अव्हां या मां का शइ विसारी आहे या ॼाणी वाणी का ग़लती कई आहे। अहिड़ी रीति सुन्नी इताद काउंसिल जी ॾिसो न त इलेक्शन कमीशन तरफ़ां ॻाल्हि साम्हूं आई, अली ज़फ़र साईं कल चयो त हिन जी मूंखे ख़बर न आहे। त इलेक्शन कमीशन जेको आहे ऑन द रिकॉर्ड इहा ॻाल्हि कई जेका उनजी ॿुधणी हुई, त हुन दौरान में हुननि चयो त सुन्नी इताद काउंसिल तरफ़ां हिकिड़ो लेटर असां वटि कमिटमेंट मौजूदु आहे त असां वटि का बि माई कैंडिडेट न आहे। जीअं 5% वारी ॻाल्हि आहे त को बि पार्टी आहे त 5% वेमेन सीट ज़रूरु हुनखे खणणी पवंदी। त हुननि चयो त न, हीअ बि न आहे, असां नथा विड़ूं, ऐं का बि उन्हनि लिस्ट बि न ॾिनी हुई। त हिन ते बि त ॻाल्हि थियणु घुरिजे न, रुॻो ही असां उन ते डिबेट कंदा आहियूं त इलेक्शन कमीशन ज़्यादती पियो करे, फलाणो ज़्यादती पियो करे, बस जंहिंजी ग़लती आहे भले त हुन जे लाइ बि त ॻाल्हि कजे न। त बाबा इहा इहे अरू भरू माना हिननि जी ला हलंदी या मुल्क वारी ला हलंदी, त ला इन्हनि पाण ठाहींदा आहिनि। त ईअं थियो जीअं अॻे सभ खां पहिरीं इहा कंपेन हलाई वई, अव्हांजे प्रोग्राम में बि हिन मामले ते ॻाल्हि थी, त असांजा जेका काग़ज़ात आहिनि नॉमिनेशन पेपर जा आहिनि रद्द कया पिया वञनि, फलाणा कया पिया वञनि, फलाणा कया पिया वञनि। ख़बर पई त वधीक इन्हनि जा ई हुया, नॉमिनेशन पेपर इन्हनि जा ई हुया। यानी कि इन मां चई सघिजे थो तव्हांजी ॻाल्हि मां महसूसु थिए त PTI पंहिंजी जेको वाय वेला आहे, जेके रड़ियूं आहिनि, उन शोर शराबे सां पाकिस्तान जे अंदरि ऐं ओवरसीज़ पाकिस्तान इनखे ॾसणु पई चाहे त पाकिस्तान में असां सां नाइजाइज़ी थी थिए। पर हींअर जेके माण्हू खटिया आहिनि त इहे यकीननी फार्म किथे किथे न किथे चइनी सूबनि में इन्हनि भरिया हूंदा। बिल्कुलु ईअं ई आहे, ॻाल्हि इहा ई आहे। पर घटि में घटि जीअं अॻे ॻाल्हि थी न ऑफ द कैमरा, असांजी जेके पाण में ॻाल्हि हुई, कादिर कलमती साहिब बि चयो, शमीम साहिब बि चयो त असांखे पंहिंजो कमु करणु घुरिजे, पर मुल्क जी सलामती ऐं मुल्क जी तरक़ी जेको आहे न हुन ते घटि में घटि असांखे को ज़ीरो टॉलरेंस रखणु घुरिजे। त भाउ मुल्क जी तरक़ी, मुल्क जी सलामती सभु कुझु आहे त बाक़ी पंहिंजी सियासत हलंदी रहंदी। त हिन में इहा आहे त रुॻो मुंहिंजी जीअं अव्हां पंहिंजे इंट्रो में चयो IMF वारो त भाउ ख़त लिखण जी ज़रूरत कहिड़ी हुई, मां सम्झां थो हिन ते बि ॻाल्हि कंटिन्यूटी सां थियणु घुरिजे। त ईअं थोरी आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे ईअं मां लिखां, जेकॾहिं मां बि कुझु कयां, ईअं न आहे। पाकिस्तान जी सलामती, पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन, बाउंड्रीज़ जेका आहे न असांखे हू सभ खां वधीक हुजणु खपनि। त असां पंहिंजे लाइ हुन ते डिफेंड कयो पियो वञे, सभिनी तरफ़ डिफेंड कयो पियो वञे। कादिर बख्श कलमती साहब, मां अव्हांखे शामिल कंदुमि। सही तय आहे त PMLN ऐं वॾियूं अहम चूंडूं आहिनि, उन में मौलाना फज़लुर रहमान बि नाराज़ आहे। पर मौलाना फज़लुर रहमान ॻाल्हि कई त हीअ ऐवान में जेको बि मैंडेट आहे इहो हिनखे मञण लाइ तयार ई न आहियूं, सॼो जो सॼो चोरी थियल आहे। मौलाना फज़लुर रहमान PDM जो सरबराह तव्हांजो माज़ी में इताद ई रहियो आहे। कादिर बख्श कलमती साहब, तव्हां सवाल रिपीट कयो, थोरो आवाज़ कटियो। मां हिकिड़ो अर्ज़ु पियो कयां, अव्हांजे साम्हूं सवाल रखियो हुयो त हिन महिल तय आहे त मौलाना फज़लुर रहमान नाराज़ आहे, उनखे मञाइण लाइ विया, पर अॼु जेका उनजी स्टेटमेंट आहे वॾी अहम आहे त असां हिन ऐवान में जेके मेंबर वेठा आहिनि सॼो जो सॼो इहो मैंडेट चोरी थियल आहे। चोरी थियल मैंडेट ऐं हिन कंहिं मख़सूस कंहिंखे नवाज़ण वारे मैंडेट खे असां वोट न कंदासीं, न सपोर्ट कंदासीं। साईं ॾिसो, इलेक्शन में त जेको थियो मैनेज त कुझु थोरो घणो थियल आहे, लेकिन हीअ त पाकिस्तान जी हिस्ट्री रही आहे। जेको जिते हाराए थो उहो हमेशह जेको आहे धांधली जो इल्ज़ाम हणे थो न। त मौलाना सियासतदान आहे, सीनियर सियासतदान आहे, मुल्की मफ़ाद में हाणे असां सभिनी खे रिज़ल्ट तस्लीम करे अॻियां वधणु खपे। असां अगरि रोज़ ईंदासीं मुल्क में जेका मुआशी बहरान आहे, जेका मुआशी बहरान हलंदड़ आहे, असां अगरि सियासी अदब इस्तेहकाम खे वधाईंदासीं त असांजे मुल्क खे नुक़सानु थींदो। हाणे असांखे मुल्क जे लाइ सोचणु खपे, हिन मुल्क जी 25 करोड़ ग़रीब आवाम जे लाइ सोचणु खपे। बेरोज़गारी चोट चढ़ियल आहे, बेरोज़गारी चोट चढ़ियल आहे, हिते माण्हुनि जो जीअण झंझाल आहे। त असांखे हाणे सोचणु खपे, मौलाना फज़लुर रहमान जहिड़े सीरियस सियासतदान खे बि इहो सोचणु खपे त हाणे असांखे गॾिजी अॻियां ॾिसणो आहे। जेको थी वियो सो थी वियो,
ऐं हुन ते जेको आहे हाणे रोअण धोअण में जो फ़ाइदो कोन्हे। हाणे एसेंबलियुनि जी तश्कील थी आहे, एसेंबलियुनि में माण्हू जेके आहिनि जेके मेंबर आहिनि उन्हनि हल्फ बि खयो आहे। त असांखे अॻिते लाइ मुंहिंजे ख़्याल में सोचणु खपे। माज़ी ते जेका आहे माज़ी थी वियो सो थी वियो, ऐं ज़ाहिर आहे असां सभु चऊं था त हर को चए थो मूंसां त ज़्यादती थी आहे, लेकिन हाणे असांखे अॻियां सोचणु खपे। ऐं सम्झां थो मौलाना फज़ल रहमान जहिड़े सीनियर सियासतदान खे बि मुल्की मफ़ाद में कंप्रोमाइज़ करे ॿियनि सां वेही ऐं मुल्क खे अॻियां वधाइणु खपे। ठीकु आहे, मगर उन सां गॾोगॾु ॿी ॻाल्हि अहम इहा बि आहे त मुतहदा क़ौमी मूवमेंट जहिड़ी रीति उनजा तहफ़ुज़ात आहिनि, हू पई चवे त असांखे ग्रास रूट ते जेके मक़ामी इशूज़ आहिनि उन्हनि ते ऐं कानून साज़ी करी वञे त जीअं आम माण्हू खे उनजो कमु जेको आहे या उनजा जेके हुक़ूक़ आहिनि उनखे मिली सघनि। न सही असांखे वज़ारतूं पोइ MQM जेको मुतालबो करे पई, सम्झो पिया त नून लीग उन ते मञी वठंदी? ॾिसो, जेके MQM जा मुतालबात आहिनि उहो त आउं सम्झां थो पंहिंजो शेयरिंग वठण जे लाइ आहिनि। शेयर वठे त पोइ जेको आहे सम्झ त हू पंहिंजो डिक्लेयर कंदा त असांजा मुतालबा पूरा थी विया। लेकिन मुतालबा मुंहिंजे ख़्याल में हिते जी गवर्नरशिप वठण जे हवाले सां हिकिड़ो प्रेशर बिल्ड कनि पिया। प्रेशर बिल्ड करे जेको आहे पंहिंजा मुतालबा मंझाइण जे लाइ आहिनि, जेके पंहिंजे हुननि जा इक़्तिदारी मामलात आहिनि उन्हनि खे हल कराइण जे लाइ। ऐं इहो अच्छा, शमीम मंता साहबा, मैं आपकी जानिब आऊँगा। एक तो तय है कि आप लोग वजारतों में नहीं बैठ रहे पहले फेज़ में, जो लग रहा है कि आगे जाके फिर कहेंगे कि मुल्क की वसीतर मफादात में जो है हमें बैठना पड़ा क्योंकि मुल्क मुश्किल दौर से गुजर रहा था और अगर हम नहीं होते तो मुल्क जो है पता नहीं कहाँ चला जाता। तो ये एक्सक्यूज़ होगा, ये लॉलीपॉप देंगे, या फिर अभी फेज सेविंग चाहिए आपको कि जी आप लोग पहले फेज़ में तो हुकूमत में नहीं बैठ रहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया जी। बिल्कुल आपने कहा कि हम जब पाकिस्तान की बात होती है तो जाहिर है हम अपने बिल्कुल तमाम के तमाम इख्तियारात पाकिस्तान की बका और सलामती के लिए छोड़ देते हैं या उसमें डाल देते हैं, जिसकी मिसाल पाकिस्तान खप्पे का नारा 2007 में जरदारी साहब ने लगाया और आज पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह कायम दायम है। उस तमाम मुश्किल के बावजूद जो मोहतरमा की शहादत के वक्त पाकिस्तान में सूरत हाल दरपेश थी, तो पहले तो हम सबको मशकूर होना चाहिए अपने को चेयरमैन का कि जिनका पाकिस्तान खप्पे का नारा 2007 और अब 2024 में दोबारा लगा ये नारा, क्योंकि हम ये नारे की बुनियाद पर ही इस वक्त पाकिस्तान की बका और सलामती के लिए, इसके बावजूद कि हमें ऑफर थी और हम हुकूमत बनाने की पोजीशन में भी थे फेडरल कॉन्ग्रेस में, लेकिन हमने अक्सरियत की वजह से कि जमहूरी तरीका है और जमहूरियत की एक कहानी है, उसको आगे बढ़ना चाहिए, हमें डिरेल नहीं करना है जमहूरियत को, क्योंकि ये हमारे खून से रंगी हुई एक दास्तान है। मोहतरमा शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो और बहुत सारी पूरी लाइन है जो शोधा की है इस जमहूरियत के लिए। हम चाहते हैं कि जमहूरियत डिरेल ना हो, इदारों पर एतमाद, इसके बावजूद ये सब कह रहे हैं कि जी उनके साथ ये हुआ, उनके साथ ये हुआ, इससे हटके कि जहां वो जीते हैं वहां पर भी यही इदारे थे, यही इलेक्शन कमीशन था, यही सीटें थी, यही तमाम ओहदेदारान थे। वहां वो जीत गए तो वहां वो इदारे ठीक थे, जहां वो हार गए वहां वो इदारे भी बदनाम हो रहे हैं और इदारे के लोग भी बदनाम हो रहे हैं। तमाम जमातें ये काम कर रही हैं, लेकिन हम इस वक्त बिल्कुल पाकिस्तान के लिए काम करेंगे, पाकिस्तान की सलामती के लिए काम करेंगे। देखेंगे कि अगर पाकिस्तान को मजीद हमारी कुर्बानियों की जरूरत पड़ी, पाकिस्तान पीपल्स पार्टी के लोगों की कुर्बानियों की जरूरत पड़ी, तो उस वक्त पार्टी ये फैसला करेगी, पार्टी की लीडरशिप ये फैसला करेगी उसे क्या करना है पाकिस्तान की सलामती के लिए, क्योंकि इस वक्त हम महंगाई से गुजर रहे हैं, बेरोजगारी से गुजर रहे हैं इस वक्त हम, और जो मगर मुझे शमीम मंता साहबा, आप भी हम जितने भी लोग हैं बिल्कुल ग्रास रूट के लोग हैं। अभी 3 मार्च को अगर प्राइम मिनिस्टर जो है इतवार के दिन हलफ उठाता है तो सबसे ज़्यादा बड़ी चैलेंजेस यकीनन आपके CM, हमारे CM सिंध के जो है उन्होंने हलफ ले लिया है। चारों सूबों पे अब जो है कहीं ना कहीं हुकूमतें हमें बनती हुई नज़र आ रही हैं। चंद ही रोज़ बचे हैं माह रमज़ान में। माह रमज़ान का महीना बरकतों का, रहमतों का महीना है। इसमें तो शैतान बंद हो जाता है, मगर तौबा अस्तगफिरुल्लाह, मैं नहीं कहूँगा कि लोग जो है जो ज़ख़ीरा अंदोज़ हैं वो जिस तरह से महंगाई का एक तूफ़ान खड़ा कर देते हैं, तो ये बड़ी चैलेंजेस होगी आम लोगों के लिए, मेरे लिए, आपके लिए, ये मेरे कैमरामैन, जो हम लोग हैंड टू माउथ वाले लोग हैं, कैसे आटा खरीदेंगे, कैसे बेसन खरीदेंगे, कैसे ऑयल खरीदेंगे, ये बड़ी चैलेंजेस हैं आपके लिए, हमारे लिए। मैं बिल्कुल अपने CM से भी गुजारिश करूंगी कि तमाम हम जो भी काम हम कर रहे हैं सिंध सूबे के लोगों के लिए और फलाह के लिए, बहबूद के लिए, तो मैं कहूंगी कि तमाम चीज़ों पे से हमें अपना फोकस जो है वो महंगाई के ऊपर करना चाहिए और हमारे जितने वुज़रा
या हमारे जो कैंडिडेट हमारे जो जीत के आए इस वक्त अपने आवाम की अपने हल्कों की नुमाइंदगी कर रहे हैं, उनको तमाम काम छोड़ के हमें जखीरा अंदोजों के खिलाफ एक जद्दोजहद का आगाज करना चाहिए कि हम जिदोजहद मैं तो एक कह मिसाल रहा था कायम करें। कि मैं आपके खिदमत में अर्ज करना चाहता कि क्रैक डाउन करना चाहिए इस पे जो है ना Crackdown। सारी पूरी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरों में बिल्कुल। जो जखीरा नहीं, अंदोज मैं तो हैं, जो कहती- तहसीलों मैं तो पे कहती हैं, हूँ- मैं तो- चाहे नहीं, मैं चीनी तो उन्होंने कहती हूँ- जखीरा अंदोजी करके, मेरा टॉपिक तो नहीं है मगर मेरा टॉपिक मुगैरी इसीलिए साहब मैं तो कहती हूँ इमरजेंसी लगा देनी चाहिए। इमरजेंसी, सूबे में बिल्कुल क्रैकडाउन के बिल्कुल, नाम और पर अल्लाह करे जखीरा कि अंदोजों ऐसा के पाकिस्तान खिलाफ। पीपल्स पार्टी और चारों सूबों की हुकूमत और विफाक भी कर सके कि जैसे लोगों को चीज़ें मिल सके, मुयसर हो सके। देखें, हुकूमत के हाथ बहुत बड़े लंबे होते हैं, स्टेट जो है उसका बहुत बड़ी पावर होती है। अगर वो चाहे तो ये जितने भी लोगों ने जखीरा अंदाजी करके रखी हुई है, तो चीनी की भी कीमत नीचे आएगी, आटे की भी कीमत आ जाएगी, तो कम से कम एक महीने के लिए कम से कम रिलीफ तो दे। मगर रिलीफ पैकेज भी जो आप ऐलानात करते हैं उससे भी कुछ भी नहीं मिलता। मगर वही वाली बात आ जाती है कि ऐलानात तो होते हैं, जैसे अभी PMLN ने, मरियम नवाज साहिबा ने, वज़ीर आला पंजाब ने कहा है कि मैं सस्ती बचत बाजार लगा देंगे। माजी में भी शहबाज शरीफ जब खाद्य आला पंजाब थे, हमने देखा कि जब वो आते थे उनको मामू बना के, और उसके बाद जैसे ही चले जाते थे तो इम्तियाज़ खान फरहान साहब ॿुधाईंदो त उहे वरी सॼा टीम टपड़ जेको आहे सो गायब थी वेंदा। इम्तियाज़ खान फरहान साहब ईअं ई आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। मां सहमत आहियां। वरी जेका इमरजेंसी वारी ॻाल्हि आहे न, हिन उहा में मैडम बिल्कुलु जी आहे, मुंहिंजो त हुयो त हिन क्रैक डाउन जो थिए, मैडम ना, ने अॻिते वधी करे चयो। हा, इमरजेंसी क्रैक डाउन बि थियणु घुरिजे। बिल्कुलु। हाणे इहे चइबो आहे त पाकिस्तान जा जेका वापारी आहिनि न, मां सम्झां थो त हू सभ खां वधीक गड़बड़ कंदा आहिनि। सभु न, पर वधीक उन में हिकु अंग जेको आहे न, उन्हनि जो वधीक अंग आहे। त हू हिन में आर्गूमेंट उन्हनि जो इहो हूंदो आहे त बाबा डिमांड जेका आहे न हू वधाईंदी आहे प्राइस खे। ईअं न आहे। छा क्रिसमस न ईंदी आहे मुल्क में या सॼी दुनिया में? छा असांजी हिंदू बिरादरी जेका आहे हुन में केतिरा ई उन्हनि में त्योहार आहिनि। हिंदू बिरादरी में सभ खां वधीक त्योहार त हिंदू बिरादरी में आहिनि। हू उते ते नथो वाधारो थिए। रुगो हिते इस्लामी जॾहिं रमज़ान अचे या ईद वारी कुर्बानी वारी ईद अचे, तॾहिं हुन में जानवर महांगा थींदा आहिनि, हिन में खाइण पीअण जी शयूं महांगी थींदियूं आहिनि। त बिल्कुलु हिन में हीअं न हुजणु खपे रवायती तरीक़े सां त को मजिस्ट्रेट वियो आहे 5000 10,000 जो हुन कयो या बसर इहो हिकिड़ो हफ़्ते- टारगेट हूंदो आहे। हा, बस। कमिश्नर कराची, जेका मां कराची जी ॻाल्हि कयां या डाड़काने जी, हैदराबाद जी कमिश्नर जेके बि आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो टारगेट मिलंदो आहे त तव्हांखे पैसा लिखाइणा आहिनि। हाणे असिस्टेंट कमिश्नर जेको असां सहाफ़ियूं ॾिसंदा आहियूं, असिस्टेंट कमिश्नर चवंदो आहे यार लिखाए छॾ, हाणे केरु वञी जेको आहे सो कंदो गर्मी में, लिखाए छॾ, लख रुपया एतिरा हथ कया विया, एतिरा जलिया विया, कुझु बिल्कुलु। माण्हू वञी तस्वीरूं कढी उहो करे छॾींदा आहिनि, पर उग्रा रुष्ट थींदो आहे। असां वरी वापसि अचूं पिया पंहिंजे टॉपिक ते। कादिर बख्श कलबती साहब, बलोचिस्तान जी असेंबली जो बि अॼु जेको आहे सो बाज़ाब्ता जेको आहे बिना मुक़ाबले जेको आहे सो अब्दुल कादिर अचकज़ई साहब ऐं डिप्टी स्पीकर गज़ाला साहिबा अची वियो, उन्हनि हलफ़ खणी वरितो। हाणे छा थींदो अॻिते? वॾे वज़ीर जी सीट PMLN पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदी या तव्हांजो CM ईंदो? फ़ैसिलो त थी वियो आहे, पर उन बावजूद बि छा था ॾिसो ओड़े? फैसले मुताबिक़ जेको आहे बलूचिस्तान में CM पीपल्स पार्टी जो ईंदो, ऐं सिंध में ऑलरेडी तव्हां ख़बर पीपल्स पार्टी जो अची चुको आहे, पंजाब में असांजो CM अची चुको आहे। ठीकु आहे। बलूचिस्तान जे हवाले सां जेको फ़ैसिलो थियल आहे उन मुताबिक़ जेको आहे पंहिंजो CM जेको आहे पीपल्स पार्टी जो हूंदो। CM पीपल्स पार्टी जो हूंदो। उहा म्यूज़िकल चेयर हूंदी त 2.5 साल तव्हां कंदव ऐं 2.5 साल हुननि खे ॾींदव? छो बलूचिस्तान में माज़ी में बि असां ॾिठो आहे त इहा हिकिड़ी बलूचन असेंबली में, बलूचिस्तान में बि त इहो चीज़ तय थियल न आहे, अञा ताईं तय कोन्हे। न तय न आहे, पर मां तव्हां खां पुछणु पियो चाहियां, तव्हां बि सीनियर सियासतदान हो, त माज़ी में म्यूज़िक चेयर त रही आहे न, अब्दुल मालिक 2.5 साल कंदो, 2.5 साल उहो कंदो, ऐं हाणे बि तय थियल न आहे। इन वारे पीपल्स पार्टी खे मिले पियो। हाणे ॾिसूं पोइ अगरि हुन सही तरीक़े सां हुकूमत हलाइण में कामयाब थिया त उहो कंटिन्यू। का अदम इतमाद जी तहरीक वरी PMLN त कोन आणींदी। जेका माज़ी जी जेका तारीख़ रही आहे उते 5 साल कंहिं बि पूरा कोन कया आहिनि। केतिरल तव्हां ॾिसो टेन्योर में जाम कमाल को वई कुझु जो इन तरीक़े सां सिस्टम हलंदो रहियो आहे। ऐं हिन वारे साल त पीपल्स पार्टी जो अचे पियो, अगरि सही गवर्न करण में कामयाब न थिया त पोइ वरी चेंज बि थी सघनि था। फ़िलहाल त कोई अहिड़ो तय थियल कोन्हे अहिड़ी ॻाल्हि। ठीकु आहे। वज़ारतुनि जी ॻाल्हि कयूं त वज़ारतुनि बि वॾियूं अहम आहिनि हिन वक़्तु। अगरि बलूचिस्तान में वज़ारतूं यकीनी अवां बि वठंदो, वरी अहिड़ी रीति जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी त हथ मथे करे छॾिया आहिनि त तव्हां जे खूह में किरो पिया चओ। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब चए असां त हिन खूह में टपो न ॾींदासीं, जेका आसान सिधी में चऊं। पोइ अगरि पीपल्स पार्टी खूह में टपो न पई ॾिए त तव्हां अगरि ॾींदव त पोइ महांगाई, IMF सां शर्त, ॿियूं जेके इशूज़ आहिनि उहे कीअं संभालींदव, कहिड़ी रीति अॻिते कंदव? ॿियो हिते ई हिन में ई
वॾो अहम सुवाल ॿियो बि पैदा थिए थो, जेको बानी पीटी आहे उन जेको ख़त लिखियो आहे उन ते अॼु नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ वॾो सख़्तु रद्द अमल ॾिनो आहे, पोइ चइजे त वॾी मुश्किल तव्हां लाइ आहे इहे जेका हुकूमत आहे? ॾिसो, हू त हक़ीक़त है, हालात तमामु सख़्तु आहिनि, लेकिन हमेशह पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ हमेशह परफॉर्म कयो आहे ऐं सवेरे बि चयो त हमेशह रखे सुहाने मौसम की आस ज़िंदा, त असांखे मायूस थियणु न खपे। हालात वाक़ई गंभीर आहिनि, हालात जेके आहिनि इकोनॉमिकली तमामु जेको आहे चैलेंज, लेकिन इनशाला असांखे उमेदु आहे असांजो क़यादत जेका आहे परफॉर्म करण में बि कामयाबु थींदो ऐं हिननि खे कंट्रोल करण में बि इनशाला कामयाबु थींदो, असांखे उमेदु आहे इनशाला। न, उन सां गॾो अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिल नथी थिए त तव्हां स्टैंड करे सघंदव तव्हां हिन वज़ारतुनि खे? असां वटि टीम आहे, असां वटि बिल्कुलु असां परफॉर्म कयो, 13 खां 18 जी असांजी गवर्नमेंट जी परफॉर्मेंस तव्हां ॾिसो, असां अकेलो गवर्नमेंट कयो ऐं असां बहितरीनु परफॉर्म बि कयो आहे। इकोनॉमिकली बि असां जेका आहे मुल्क जी ग्रोथ तव्हां ॾिसो, हुन टाइम ते तमामु सुठी ग्रोथ बि हुई ऐं महांगाई ते बि जेको आहे त काबू हो ऐं बेरोज़गारी जा बि तरह जेको आहे इशूज़ कोन हुआ। ऐं आउं सम्झां थो जेका आहे असां वटि टीम आहे, असां पीपल्स पार्टी खां बग़ैर बि हली करे हिननि चीज़नि खे कंट्रोल करण में कामयाबु थींदासीं। बाक़ी जेका IMF खे ख़त लिखियो वियो आहे हुनजे हवाले सां असां सभिनी खे जेके आहिनि रिज़र्वेशन्स आहिनि, असीं सम्झूं था जेका हू आहे मुल्क जी जेका अदम इस्तेहकाम जी जेका सूरत हाल आहे उहा किसान ते आहे ऐं इहो अदम इस्तेहकाम खे जेको आहे असांखे ॿाहिरि जे मुल्कनि में शो करे असां पंहिंजी मुल्क जी इकोनॉमी खे वधीक नुक़सानु पहुचाईंदासीं। ऐं सम्झां थो जेको असांजे क़ाइद बयानु ॾिनो आहे हिन हवाले सां तमामु बहितरीनु बयानु आहे त जेका नुक़सानात हिन मुल्क खे थींदा असां सभिनी खे हुन ते रिज़र्वेशन्स आहिनि ऐं आउं सम्झां थो त जेको आहे हीउ हिकिड़ो मुल्क सां आउं सम्झां थो गद्दारी जे मुतरादिफ़ आहे, मुल्क सां जेको आहे ज़्यादती जे मुतरादिफ़ आहे जेका इहा हिननि ख़त लिखियो आहे IMF। ठीकु आहे, तव्हां असां सां गॾु ई आहियो, पर मां इम्तियाज़ ख़ान फरहान साहिब खे शामिल कयो। इम्तियाज़ साहिब, हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे, जीअं कलमती साहिब पिया चवनि त असां वटि हिकिड़ी टीम मौजूदु आहे, इहे लफ़्ज़ ॿुधल लॻनि पिया, अव्हां जे कननि खां बि गुज़रिया हूंदा त बानी पीटी आहे इलेक्शन खां पहिरियां 100 ॾींहं जो प्रोग्राम जेको ॾिनो उन खां अॻु में बि हथ खणाए जलसनि में चयो असां वटि वॾी टीम मौजूदु आहे, तगड़ी टीम मौजूदु आहे जेका दुनिया में उहा शइ फतह कंदी जेको अॼु ॾींहुं ताईं कंहिं सियासी धुर न कयो। त अॼु उहे मूंखे कलमती साहिब जा लफ़्ज़ वरी साॻा ई गुज़रंदा कनि जे त हिननि वटि जेका टीम आहे इसाक डार खे माइनस करे नज़र अचे पई त वाक़ई अहिड़ी स्ट्रांग नून लीग जी टीम आहे जेका हिन वक़्तु हीअ जेका ॿेड़ी आहे जेका हिकिड़े भंवर में फाथल आहे, हिकिड़ी शोलुनि में फाथल आहे मुल्क जी, हुनखे कढी सघे? बिल्कुलु, इहा जेका ॻाल्हि कई न अवां इसाक डार खे लेस करे या माइनस करे जी, जेकॾहिं या मुंहिंजी आहे बाक़ी संगत जी बि आहे जेका असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त इसाक डार खे हाणे माइनस करणु घुरिजे हिनखे, छो जो हू हिकु त कंट्रोवर्शियल थियल आहे, बाक़ी हू PTM वारी गवर्नमेंट जो सवाल अञा ॿेड़े रीत बीतो हुयो त उहो वरी बि थोरो घणो बहितर आहे इकोनॉमिक वग़ैरह सिस्टम हलाइण जे लाइ, ॿियो केरु आहे हिननि वटि माइनस कयूं था? मां सम्झां थो त मिफ्ता सां अगेन इन्हनि खे ॻाल्हाइणु घुरिजे, हिन खां सवाइ बि ॿिया टिया बि आहिनि। PTI खां वधीक ऑपोज़िशन लीडर लॻो पियो आहे, खाकान अब्बासी, चौधरी निसार ऐं टई हिकु पेज ते आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे न, इहा हिननि जे लाइ सुठी ॻाल्हि आहे। मां चवां थो त PTM वारी गवर्नमेंट में हुनजी हिकिड़ी सलाह जेका हुई न शॉप्स ते 3000 घटि में घटि ऐं 5000 6000 जेका वॾी शॉप्स आहिनि 1 करोड़ जी मेजरमेंट हुई त जेकॾहिं 3000 बि रखिजे हिकु एवरेज ते 3000 करोड़ माना हर एवरी मंथ ऐं 36,000 करोड़ साल में गॾु थियणा, पर ही पाण इन्हनि नून बोड़ो पाण पंहिंजे बेड़े खे पाण बोड़ियो ते हुनखे हटाए उहो इसाक डार खे आंदो ऐं हुनजी इसाक डार जी अहिड़ी कंपेन हुई, बाबा इसाक डार ईंदो ईअं थींदो, डॉलर हेठि लहंदो, ईअं थींदो ईअं थींदो, ईअं न थी सघियो। बाक़ी मां सम्झां थो त जेका ॿिया बि इकोनॉमिक्स आहिनि न, भले हुननि जो कंहिं बि पार्टी सां तालुक हुजे, हुननि खे गॾु करे जीअं आर्मी चीफ आसिम मुनीर हिकिड़ी हू फैसिलिटेशन काउंसिल ठाही आहे, अहिड़े रीति का न का उहा कमेटी ठाहिणु घुरिजे जेको पाकिस्तान जा फाइनेंशियल अफेयर जेका न उनमें भले PTI वारा बि हुजनि, PTI वारनि सां बि सलाह वठिजे त भाउ असांखे ॿुधायो त असांखे छा करणु घुरिजे। बाक़ी ऐं जीअं अॻे शुरूआति में पहिरीं सेगमेंट में जीअं ॻाल्हि थी न फज़लुर रहमान साहिबु चयो आहे त हिन में हिस्ट्री जेकॾहिं पार्लियामेंट जी ॾिसिजे, अव्हांखे यादि हूंदो 1990 में पीपल्स पार्टी वटि 17 सीटूं हुयूं, वोट वधीक हुया नून सां काफ़ी, ऐं नून जी मुस्लिम लीग नून जी मुंहिंजे ख़्याल में 66 या हिन खां बि वधीक सीटूं हुयूं। हुन महिल बि बीबी साहिबा चयो त झड़लू इंतिखाब हुया, पर असां पार्लियामेंट जे करे डेमोक्रेसी जे करे असां जॉइन कंदासीं। ऐं 2018 में छा ॻाल्हि थी मुग़री साहिबु
ते इहा फज़लुर रहमान साहब साॻी पोज़ीशन हुई, साॻे माना इहा रिज़र्वेशन हुई, त हुन में हिन जो एडवाइस हुई त असांखे ओथ न खणणु घुरिजे। इहा पर आसिफ ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब हिन खे न मञियो ऐं चए त ओथ खणणु घुरिजे, असांखे हाणे उबतो थियो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे डेमोक्रेसी जे हवाले सां। ते फज़लुर रहमान साहब हाउस में आयो आहे ऐं अॻिते ज़ाहिर आहे त भले जेको बि हुजे हिन में वेही ॻाल्हाए, पर जेका अवां बैरिस्टर गोहर वारी ॻाल्हि कई न, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। अव्हांखे यादि हूंदो त चूंडुनि जे बिल्कुलु वेरी नेक्स्ट डे हिननि चयो त असां 130 में खटिया आहियूं, पोइ 140 थियूं, पोइ 180 थियूं, पोइ हाणे 188 माना असेंबली अंदरि थी वियूं आहिनि। हाणे हिन ते ॻाल्हि ज़रूरु थियणु घुरिजे, का न का पाण में वेही हिननि खे लेजिस्लेशन करणु घुरिजे त बाबा का अहिड़ी लेजिस्लेशन हुजे जंहिंमें का अहिड़ी क़िस्म जी शिकायतूं न थियनि, पर असेंबली खे हलणु ॾियणु घुरिजे, हिननि खे अॻिते हलाइणु घुरिजे डेमोक्रेसीअ खे। छो जो पाकिस्तान जीअं फाथल आहे, जीअं सूरत हाल में उनजे चौपासे ये बताइएगा कि तय है कि आसिफ अली ज़रदारी साहब मुफाहमत के बादशाह हैं और वो तय है कि तमाम लोगों को लेके साथ चलते, जो हमने देखा है। तो समझती कि अब ऐवान सदर में आसिफ ज़रदारी साहब एक बार फिर जब बैठेंगे तो ये पूरे के पूरे जो कुछ नाराज़ जो ग्रुप्स हैं, दोस्त हैं, सियासी लीडर हैं, उनको मनाने में कामयाब हो जाएंगे और इस असेंबली को, जो कि आम तौर पे अब ये भी डिस्कस हो रहा है हर जगह पे कि 1 साल नहीं पूरा करेगी, 2 साल पूरा नहीं करेगी, 3 साल पूरा नहीं करेगी, नहीं इलेक्शन हो गए। तो आप समझते हैं कि ज़रदारी साहब में इतनी वो है सकत कि वो तमाम लोगों को लेके चले और 5 साल इस ऐवान को पूरे करवा दें? पाकिस्तान पीपल्स पार्टी हुआ है जो पहले काम करती है और बाद में लोगों के पास जाती है और फिर लोगों से पूछती है। वो जरदारी साहब ने पहले साबित किया है पिछले 5 साल जब वो सदर पाकिस्तान थे तो वो किस तरह पूरे पाकिस्तान के तमाम पार्टियों को साथ लेके चले और अपनी जमहूरी मुद्दत जो है पूरी की उन्होंने, और उसके बाद वो अपने अख्तियारात पार्लियामेंट को देके और अपने वापिस घर आ गए। वो तो मैं समझती हूँ कि पहले हमने करके दिखाया, दोबारा भी इंशाल्लाह हम करके दिखाएंगे, जरदारी साहब प्रेसिडेंट बन जाएंगे। और ये जो तमाम लोग हैं जो नाराज है किसी भी वजह से, और बिल्कुल मैं फरहान साहब की बात को सेकंड करूंगी कि अब एक जमहूरी अमल शुरू हो गया है। हमारी जो भी तहफ़्फ़ुज़ात है, जिस भी पार्टी के जो भी तहफ़्फ़ुज़ात है, उसको ऑन द फ्लोर आके बात करें, लेजिस्लेशन करें। देखें पहले भी हम कहते रहे पिछले गवर्नमेंट में भी, लेकिन पीटीआई ने कभी उससे हिस्सा ही नहीं लिया लेजिस्लेशन में। हमेशा वो बाहर चले जाते थे, वॉकआउट कर जाते थे, शोर शराबा करते थे। उनके बाद बेहतरीन वक्त था 3-3.5 साल का कि वो लेजिस्लेशन कर लेते, इस्लाहात कर लेते। हम मुस्तकिल पाकिस्तान पीपल्स पार्टी कह रही है कि पहले आप इलेक्शन इस्लाहात करें, बाद में इलेक्शन की तरफ जाएं। लेकिन जो भी लोग हुकूमत करते रहे उन्होंने इस पर काम नहीं किया। अभी फिर वक्त है कि हम सब यकजा होकर बैठ जाएं, अपोजिशन अपना रोल अदा करे, जिसको भी अपोजिशन में बैठना है वो अपना रोल अदा करे, इस्लाहात लेके आए, ताकि अगले 5 साल के बाद जब फिर हम इलेक्शन की तरफ जाएं तो किसी को भी कोई नाराजगी ना हो। जहां तक बात यह है कि जिस भी पार्टी को तहफ़्फ़ुज़ात है वो बजाय छोटे कोर्ट जाने के, हाई कोर्ट जाने के, मौजूद अदलिया सुप्रीम कोर्ट डायरेक्ट जाएं। सुप्रीम कोर्ट अपनी कानूनी राय दे उन सीटों के बारे में, रिजर्व सीट के बारे में, लेडीज की, माइनॉरिटीज की, हाउस के खाली होने की, वोटर के पूरा ना होने की, इलेक्टोरल कॉलेज के पूरा ना होने की, सुप्रीम कोर्ट अपनी एक राय दे दे, क्योंकि वो सुपरवेसी है। हाई कोर्ट में जाएगा, फिर सुप्रीम कोर्ट जाएगा, फिर इलेक्शन ट्रिब्यूनल जाएगा, 5 साल गुजर जाएंगे, हर शख्स इसी तरह शोर करता रहेगा और कहीं कुछ नहीं होगा। तो मैं ये कहती हूँ कि कानूनी तरीका अपनाएं। और ये जो है ना जोड़ तोड़ की सियासत, अब आज वो पीटीआई फिर मौलाना फजलुर रहमान के पास पहुंच गई, जिनको पूरा वक्त वो डीजल कह के कंटेनर से नारे लगाते रहे, अब वो उनके लिए मौजूद हो गए, मोहतरम हो गए। ये अच्छी बात है कि बिल्कुल ये अच्छी बात है कि तमाम दरवाजे सियासी खुले होने चाहिए। मगर हम तो ये भी चाह रहे थे, जैसे बिलावल साहब भी कह रहे थे कि पीटीआई अगरचे हमारे पास आती तो हम बात भी कर सकते थे, हम मिल भी सकते थे, मगर वो नहीं आए। उन्होंने तो कहा वहां से बैठ के कि हम तो किसी से बात ही नहीं करूंगा। उनके पीटीआई के चेयरमैन ने कहा ना मैं नून से बात करूंगा ना मैं पीपल्स पार्टी से। जब वो तो ज़ाहिर जमहूरी लोग ही नहीं है ना, वो तो सिलेक्टेड लोग थे, लाए गए थे। उनके पास तो जमहूरी तरीका ही नहीं है कि वो सियासी दरवाजे खुले रखते, कि सबसे बातचीत करते, अपने अपने राइट। मैडम मुझे एक ब्रेक का कहा जा रहा है, शॉर्ट लाइन पे रहिएगा। तो दोनों मेहमान ब्रेक का कहा जा रहा है, ब्रेक ते था वञूं, वापसि ईंदासीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान अली पल बि असां सां गॾु हूंदो ऐं उन ते बि रखंदासीं त जेको IMF खे जो ख़त लिखियो आहे त PTI जो उन ते मौक़िफ़ छा आहे। हिकिड़ी ब्रेक, वापसि ईंदासीं इन ते ॻाल्हि। हिकु भेरो वीर मूंखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। अॼु ॻाल्हि कयूं पिया पाकिस्तान जे वॾे अहम इशूज़ जी। पाकिस्तान जे चारई ऐवान ऐं विफ़ाक़ ऐं तय आहे त महांगाई ऐं इमरान ख़ान जे उन IMF खे ख़त लिखण खां पोइ पाकिस्तान में हिकु वरी ॿियो बहस नओं छिड़ी वियो आहे त छा IMF खे ख़त लिखणु जहिड़ी रीति अॼु जेको आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे
क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ साहब चयो त इहो यकीनन ई हिकिड़ो गदारी जे ज़ुमरे में अचे थो पियो, वॾी ख़तरनाक जेका ॻाल्हि आहे। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ हमेशह असां चवंदा आहियूं त इहे अहिड़ियूं शयूं कंदियूं आहिनि जंहिंसां मुल्क ऐं क़ौम खे नुक़सानु पहुचे। इहा हिन वक़्तु सिचुएशन आहे, पर इन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असांखे अलीपल साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर रॻवान आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। क़ादिर बख्श कलमती साहब बि आहिनि, शमीम मुमताज़ साहिबा बि आहिनि, इम्तियाज़ ख़ान फरहान साहब बि स्टूडियो में मौजूदु आहिनि। अलीपल साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि त हिकु त इहो त या त मियां नवाज़ शरीफ़ जी जेको इहा स्टेटमेंट वॾी अहम आहे, ख़त लिखण जी ज़रूरत ई छा हुई? पाकिस्तान जे अंदरि वेही करे हिक ॿिए सां ॻाल्हियूं थी सघनि पियूं, पर तव्हां बज़िद आहियो त न नून लीग सां ॻाल्हि थींदी, न जेको आहे सो पीपल्स पार्टी सां ॻाल्हि थींदी। त जमहूरियत में किथे बि दुनिया में ईअं त न, अहिड़ा मिसाल त कोन था मिलनि जेके हिते ख़ासि तौर ते PTI जेका बज़िद आहे, वजह छा आहे? साईं, ॻाल्हियुनि लाइ असां दरवाज़ा कॾहिं बंदि न आहिनि कया। जेकॾहिं ईअं बंदि दरवाज़ा असांजा हुजनि हा त फज़ल रहमान सां असांजूं ॻाल्हियूं न थियनि हा, उनजी जेको आहे सो तॾहिं ते असीं हली न वञूं हा। ऐं इहे सियासत में बिल्कुलु असीं पाण सम्झूं था। हाणे चऊं था इन ते त पीपल्स पार्टी ऐं MQM ॾांहुं असांजो वहिंवार कहिड़ो रहियल आहे नून लीग ॾांहुं। जेकॾहिं तव्हांजे घर मां को चोरी करे वञे त पोइ तव्हां उन चोर खे छा ॻाल्हियुनि लाइ घुराईंदो, विहारींदो, शीरो खाराईंदो, सेवयूं खाराईंदो छा? उनखे तव्हां पहिरीं तव्हां इहो चवंदो न बाबा माल वापसि कर। असांजूं 20 सीटूं कराची हो चवंदा न चोरी त असांजे घर मां बि थी आहे न। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां अॻु बि इन लाइ पियो कयां त पीपल्स पार्टी, नून लीग, MQM, JUIFA, मौलाना फज़ल रहमान साहब चयो त अॼु असां इन ऐवान में यकीनी तौर ते हिनखे सपोर्ट न कंदासीं प्राइम मिनिस्टर जी ओथ खे, त उहो बि दाई आहे त चोरी त सभिनी जे घर मां थियल आहे। सभिनी जे घर मां थियल आहे। माज़रत सां मां लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुमि, चोर केरु आहे? इहा रिवायत बि आहे त बाबा चोरी वापसि करियो। हाणे त ॾिसो पंहिंजे झेड़े में हिननि खे ख़बर पइजी वई आहे, हू चित्र MQM वारा चवंदा त तव्हांजो जेको मैंडेट आहे उहो जाली आहे, हू चवंदा तव्हांजो मैंडेट जाली आहे। तव्हां ॾिठो त नेशनल असेंबली या सूबाई असेंबलियुनि में तव्हांखे अधु माण्हू 45 नज़र ईंदा, अधु माण्हू तव्हांजा 47 नज़र ईंदा। जेकॾहिं सची ॿुधायां, जेकॾहिं आउं पाण ज़ाती तौर ते खटियल, ॾिसो न 103 PS मूं खटी आहे, मूंखे केॾो अंदरि में ज़ख़्म हूंदो त यार हेॾी महिनत करण खां मूंखे 15,000 लीड आहे, उते को MQM जो माण्हू खे तव्हां मैंडेट ॾेई छॾियो ऐं उहो कूड़ो मैंडेट हुजे, उनजो सिंध ते असरु न पवंदो। उनजो जेके इहे जाली माण्हू तव्हां वठी ईंदो, उनजे सिंध जे अमन अमान ते असरु न पवंदो। हाणे चऊं था IMF वारे लेटर ते, तव्हांखे ख़बर त IMF वारो जॾहिं लेटर इहो लिखियो छो वियो, कॉन्टेक्स्ट छा आहे? जॾहिं IMF जो डेलीगेशन आयो त बोर्ड ऑफ गवर्नेंस वारनि चयो हो हिते त असीं ख़ान साहब सां मिलणु चाहियूं था। उन वक़्तु ख़ान साहब जेको हो सो सम्झो खणी त नज़रबंद तौर ते उते हो लाहौर में। जॾहिं उहे मिलिया त ख़ान साहब चयो ॾियो ख़बर छाजे लाइ आहे? चयूं त तव्हां गारंटी असांखे ॾियो, तव्हां वॾी पार्टी आहे, तव्हां गारंटी ॾियो त हीउ जेको असीं पैसा ॾियूं पिया ॾियणु घुरिजे या न? त ख़ान साहब चयो तव्हां ॾेई छॾियो, मूंखां छो था पुछो? तव्हां गारंटी ॾियो। त ख़ान साहब जो गारंटी इहा आहे त तव्हां सम्झो था त हीउ इलेक्शन कराईंदा, फेयर कराईंदा इलेक्शन? त हुननि चयो बिल्कुलु फेयर इलेक्शन कराईंदा। त हाणे जॾहिं इलेक्शन थी आहे, मैंडेट चोरी थियो आहे, हितां नवाज़ शरीफ़ साहब किरे पियो, हुतां हू पियो किरे, वरियो खटियो पिया वञनि, उहा ॻाल्हि जॾहिं थी त ख़ान साहब चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, हीअ इलेक्शन जेका आहे फ्री फेयर कराइण लाइ 25 सीटूं तव्हां ऑडिट कराए वठो। ॾिसो न, हूअं तव्हां चओ था त असांजे मुल्क खे ख़तरो आहे। मुल्क खे ख़तरो त चोरनि खां हूंदो आहे न, मैंडेट चोरी थियण खां हूंदो आहे न, आवाम जो वोट चोरी थी वञे हुन मां ख़तरो हूंदो आहे, या IMF जो कर्ज़ खणण खां रोकिजे त हुन में ख़तरो हूंदो आहे? असल में ॾिसिजे खणी त कर्ज़ खां त माण्हू भॼनि न। कर्ज़ खां भॼनि त कर्ज़ त माज़ी में वरी अवां बि वरितो, इहा ॻाल्हि कजे, कर्ज़ खां भॼिजे त वरी तव्हां का अहिड़ी नज़ीर, अहिड़ो को मिसाल त क़ाइमु न कयो नए पाकिस्तान में, त जेको हाणे असां वरी वापसि पुराणे पाकिस्तान में अची विया आहियूं। नए पाकिस्तान में त अवां बि त कर्ज़ वरिता सर। नए पाकिस्तान जी आउं तव्हांखे कुझु शयूं ॿुधायां थो। पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, ही साबण बि ग़रीबनि खे ॾींदा त 10 फोटूं कढाईंदा, हेॾां हीअं ॾियाड़ी हेॾा फेराए, हेॾा ॾियाड़ी फेराए। असां एहसास प्रोग्राम हलायो, हर ज़िले में अरबे रुपया विया। कॾहिं बि मूं त एज़ PTI जे अॻुवाण किथे कंहिं कोन चयो त अधी न अच मूंसां फोटू कढाए। तव्हां न चयो हूंदो, पर माज़रत सां मां माज़रत सां तव्हां न चयो हूंदो अलीपल साहब, पर केतिरी सोशल मीडिया ते वीडियो अवां जे अॻवाणनि जूं ऐं वज़ीरनि जूं मौजूदु आहिनि जिन तस्वीरूं कढायूं। ॾिसो जेका शइ आहे, हेल्थ कार्ड जहिड़ो अहिड़ी का इनोवेटिव शइ पहिरीं पाकिस्तान में तव्हां ॿुधी? सही ॿुधाइजो, इम्पार्शियल गैर तरीक़े सां, ठीकु आहे? त आउं बि उते इलाजु करायां, मुंहिंजो ड्राइवर पची उते पंहिंजे ॿार जो इलाजु कराए। अहिड़ी शइ KPK में बि हुई, पंजाब में बि हुई, सिंध में जॾहिं ख़ान साहब चयो त अधु पैसा सिंध गवर्नमेंट ॾे, अधु असीं था ॾियूं, कोन ॾेई सघिया। त सिंध गवर्नमेंट जेका हशर कयो आहे, इलाज जे लाइ कार्ड जी ज़रूरत ई न आहे। उन्हनि एॾियूं हॉस्पिटलूं खोले छॾियूं आहिनि जंहिंजो बिलावल साहब ऐं पीपल्स पार्टी तारीफ़ूं करे करे थकिजी थी पवे।
NIC बिलावल भी- साहब के तो बुधाया अदी शमीम बीच बैठी है। अदी ये जरूर आप बताइएगा उनको कि आधे से ज्यादा जो सांप के काटने की वजह से जो दवाई अवेलेबल नहीं थी मरे हैं वो पीपल्स पार्टी के कारकुन मरे हैं। जो कुत्ते के काटने से मरे हैं दवाई अवेलेबल नहीं थी वो पीपल्स पार्टी के कारकुन में, मेरे पास नामों की लिस्ट है उनकी कि वो पीपल्स पार्टी के कारकुन मरे हैं। ये हॉस्पिटल डिस्प्रिन नहीं मिलती और ये सारे जितने भी लीडर कहलाते हैं अपने आप को पीपल्स पार्टी के, मैं नाम लूंगा तो ये हैरान रह जाएंगे कि वो भत्ता लेते हैं हॉस्पिटल से। दुनिया के किसी मुल्क में अपने ऐसा ये बड़ा इल्जाम है आप पे, मैं तो इल्जाम ही कहूंगा क्योंकि मेरे पास तो एविडेंस नहीं है। शमीम मंता साहब आप इस पे हालत अगर देख ले, रिस्पॉन्स करें। हॉस्पिटल्स की हालत देख ले जाके। जी मैं तो कहती हूँ कि सिर्फ मुझे एक हॉस्पिटल ये बता दें 3.5 साल में नए पाकिस्तान में इन्होंने बनाया हो। दूसरी बात ये कि बहुत समझदार कुत्ते थे और बहुत समझदार सांप थे जो सिर्फ पीपल्स पार्टी के कारकुनों को काट रहे थे, बाकी लोग उसे महफूज रहे। ये भी मुझे समझ में नहीं आया कौन था इनके पास। नहीं, मगर उनके पास नाम भी हैं और वो इन्होंने तो लंगर खाने दिए, समझदार सांपों ने जो गरीबों के पीपल्स लिए पार्टी के शेल्टर- वर्कर को देखिए, काटा है मैंने उनके इनकी पास बात नाम है। सुनी। देखिए मेने इनकी बात सुनी है, मेरी जी। बात सुन लें। कौन से इन्होंने हमें लंगर खाने दिए, गरीबों के लिए शेल्टर होम दिए, इन्होंने लोगों को फकीरों की लाइन में लगाया, इन्होंने लोगों को जो है वो जेडीसी से लेके सैलानी से लेके इन्होंने चीजें खोली अपने नाम से। इनको तो बहुत शौक रहा है दूसरों के नामों पर तख्तियां लगाने का। मुझे कोई एक मंसूबा बता दें, हम तो एक नाम लेते हैं NICVD का, हमने तो और नाम ही नहीं लिया, हमने तो गम्बट का भी नाम नहीं लिया। जहां तक इन्होंने भत्ते की बात की है तो भत्ते का सबूत जैसे आपने कहा कि मीडिया एक बहुत बड़ा हाजिर होता है, आंखें नाक कान सब रखता है, मीडिया को बहुत पता होता है, तो मीडिया के पास तो हमसे पहले इत्तला होनी चाहिए कहाँ पर भत्तागिरी हो रही है और कहाँ पर ये भूल गए होंगे। भत्ताखोर कोई और लोग थे सिंधे, हम नहीं थे, जिनको दोबारा से जिंदा कर दिया गया। कुछ लोगों ने सरकार ने मंजूर नजर लोगों को दोबारा से जिंदा कर दिया गया। भत्ताखोर हम नहीं थे भाई, भत्ताखोर कोई और था। तो उनको तो मानती है ना कि आप उनका मैंडेट जाली है। इनको गलत फहमी हो गई है, इन्होंने सिंध गवर्नमेंट का जो है वो नाम लिया। मेरे भाई जहां तक IMF का ताल्लुक है तो आपका ही लीडर कहता था कि मैं खुदकुशी कर लूंगा, IMF के पास नहीं जाऊंगा। वही लीडर नजरबंदी के जमाने में कहता है कि जी मेरी गारंटी पर आप कर्जा दे दें और मैं नहीं होऊंगा तो फिर आप कर्जा मत दीजिएगा। तो साइफर के बाद एक बहुत बड़ा जो बात है, वाकई वो बगावत की बात है पाकिस्तान से कि आप या तो खुदकुशी कर रहे थे या आप अपनी गारंटी पर IMF से कर्जे ले रहे थे। और अब जब आप नहीं रहे, आपकी वो 200 लोगों की मुआशी टीम नहीं रही जो कि बहुत तरक्की पजीर थी, उसको पता था पाकिस्तान की मईशत को कैसे संभालना है, वो टीम आज कहाँ है? ये कहते हैं जी सब यहाँ पर जो है वो 2 नंबर लोग बैठे हुए थे, सारी 2 नंबर टीम तो पाकिस्तान से बात सुनी गई। मेरे भाई जितनी मुआशी लोग थे आपके, कौन है पाकिस्तान में? मुझे एक का नाम बता दें। हमारा तो जरदारी साहब बीमार होते हैं वो पाकिस्तान में इलाज करवाते हैं, हमारे साथ और कुछ होता है हम तो पाकिस्तान में रहते हैं। सर हाणे छा थींदो IMF जे खत खां पोइ अलीपल साहब छा थींदो त हिकिड़ो वरी ॿियो बहस असेंबली में बि बहस थींदो, आम माण्हू बसि इन में ई उलझियल हूंदो त तव्हां IMF खे ख़त लिखंदा, हू तव्हां ते तनक़ीद कंदा, आम माण्हू जेको आहे महांगाई जी चकी में पिसंदो वञे पियो, तबाही पई थिए, रमज़ान मथां आहे, इन ते बहस थींदो। ॾिसो जेकॾहिं असीं फ़क़ति इहे असांजूं ॻाल्हियूं असांजो फ़रियाद इन करे असीं टारे छॾियूं त मथां रमज़ान पियो अचे ऐं मथे जेको आहे सो हाणे रिकंसिलेशन कोन थी सघंदी, तंहिंजे करे पाण पंहिंजूं सीटूं चोरी थी वञनि, माठ करे वेही रहो, इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ न थी आहे त माठ करे। हींअर पूरी दुनिया मोदी एजेंसी असांखे चवे पई त तव्हांजूं इलेक्शनूं सही कोन थियूं आहिनि। अमेरिकन जेके भई हिन उहो कांग्रेस में उन्हनि सभिनी लिखियो आहे ख़त त बाबा पाकिस्तान में इलेक्शन कोन थियूं आहिनि, त पोइ 50 अरब रुपया ख़र्च करण जो ज़रूरत कहिड़ी हुई? विहारे छॾियो, हिकिड़ो सूबो ॾियो पीपल्स पार्टी खे, ॿियो सूबो ॾियो नवाज़ शरीफ़ खे, टियों होॾा फज़ल रहमान तव्हांखे बि ॾिनो न सर, तव्हांखे बि अगरि इहा ॻाल्हि तव्हां वारी ॻाल्हि आहे त पीठ वरी केपी खे तव्हांखे मिली वियो। इलेक्टेड त खपे ई न, असीं जेकॾहिं इलेक्टेड न आहियूं त असांखे छो खपे? असीं पराए मैंडेट ते चोरी वारा मैंडेट कलमती साहब कादिर बख्श साहब त कोन थियो आहे, MKM वारा आहिनि, PPR कोन सीटूं कढियूं आहिनि असांजूं। ठीकु आहे कादिर बख्श कलमती साहब, पोइ इहो तय आहे त अलीपल साहब जेका ॻाल्हि कनि पिया त पोइ ईअं तय आहे त बसि पोइ सूबा विराए ॾेई छॾियो आहे, इलेक्शन करण जी ज़रूरत ई कहिड़ी हुई? कादिर साहब ईअं न आहे सर, क्विकली थोरो जवाब ॾिजो। पोइ त मिलियल आहे न, पोइ तव्हांखे बि मिलियो आहे। अगरि मिलण जी ॻाल्हि था कयो जी त ॾिसो, अगरि हिन चीज़नि ते बहस कंदासीं त हीअ बहस तमामु लंबो थी वेंदो। अगरि जेके चवनि था त मैंडेट खे जेको आहे न चेंज कयो आहे त पोइ उहो मैंडेट पंजाब में या KP में चेंज न थी सघे आहे। उहे ताक़तूं जेके हिते अगरि चेंज करे सघनि था त हुते बि चेंज करे सघनि था, त इहा ॻाल्हि न कयो, हिन ॻाल्हि ते पर्दो ई रहण ॾियो त ज़्यादा बहितर आहे। बाक़ी जेका अलीपुल साहब चयो त जेके आहे चोर चोर चोर, त हुनजे हवाले सां चवणु चाहियां थो, जेका 3.5 साल जी गवर्नमेंट में जेका हिते थियो आहे उहो बि सभिनी जी तरह साम्हूं वाज़े आहे। गवर्नर हाउस में जेको कमु हिते सिंध जी जेका गवर्नर हाउस में जेको कमु हलंदड़ हो
उन सभिनी खां असीं वाक़िफ़ आहियूं उन्हनि छा कमु कया ऐं छा हिते जेके आहिनि हाणे असां छा इल्ज़ाम हणूं असां त इल्ज़ाम जी सियासत कोन कंदा। सही आहे। इम्तियाज़ खान फरहान साहब क्विकली अगर कलवती साहब मां इम्तियाज़ खान साहब खे शामिल कंदुमि। इम्तियाज़ साहब हाणे फ़ैसिले जी घड़ी छा था ॾिसो ही जेका वज़ीर आज़म जी चूंडूं आहिनि इन जो फ़ैसिलो बलूचिस्तान में वज़ीर आला वरी केपी में वज़ीर आला पंजाब ऐं सिंध तो फ़ैसिलो थी वियो अॻिते छा पिया ॾिसो? डेमोक्रेसी खे खटणु ऐं डेमोक्रेसी जी कामयाबी पिया ॾिसूं छो जो भले कुझु बि हुजे सारी ॻाल्हियूं थींदी रहंदियूं हमेशह ईअं थींदो आहे। 2018 में ईअं थियो हिननि मथां इल्ज़ाम आयो PTI मथां ते RTS रिज़ल्ट आहे फलाणो आहे हीअ आहे ईअं थींदो रहंदो आहे। ईअं पॉलिटिक्स में ईअं थींदो आहे को मञंदो आहे को न मञंदो आहे। मूं अॻे चयो न त पहिरीं PTI जा 130 हुया पोइ 140 थिया पोइ 180 थिया पोइ हाणे 188 थिया आहिनि। ये अॻिते वधंदा रहंदा पर फार्म 45 जो भी मामलो आहे न गुज़िरियल ॾींहुं मूं ॿुधो उनजो अलाए नजम सेठी जो या कंहिंजो हुयो कि हुन में चयो त हू सलमान अकरम राजा वियो कोर्ट में कोर्ट चयो त बाबा हू फार्म 45 असांखे ॾे रिकॉर्ड ॾे हू सलमान अकरम राजा वटि न हुया हू रिकॉर्ड प्रोड्यूस न करे सघियो हुन में पंहिंजो कोर्ट अंदरि इहा माना ॻाल्हि थी त इहा ॻाल्हि रहंदी अपोज़िशन वटि इहा फ़ाइदो हूंदो आहे जेको वणे चवे जेको वणे माना इल्ज़ाम मड़े जीअं अॻे हूंदो पंट्री पंक्चर बि हूंदा हुया सभु हूंदा हुया ते हिननि वटि आहे कुछ ॾींहंनि में प्रेस क्लब जे अॻियां असीं स्टॉल हणंदासीं अदी शमीम खे घुराईंदासीं तव्हांखे बि कलमती साहब खे सभु तव्हांखे ओरिजिनल असीं 45 बिल्कुलु असां तयार आहियूं बिल्कुलु तयार आहियूं हिन में को का बि ॻाल्हि ई न आहे छो जो असां ॻोल्हूं पिया 2018 में बि ईअं थियो चयो वियो ते फार्म 45 असां हिन ते लोड कंदासीं इलेक्शन कमीशन जे वेबसाइट ते ईंदी एस ताईं न आई आहे 2018 वाली 45 न आई आहे अलीपल साहब हाणे छा थींदो सर हाणे अगर वज़ीर आज़म जेको आचर वारे ॾींहं ते ओथ टेकिंग थिए थी उन खां पोइ कैबिनेट ठहनि थियूं त तव्हां सम्झो था त ही जेका हुकूमत आहे स्टैंड करे सघंदी यानी कि वक़्तु 5 साल पूरो करे सघंदी इहा हुकूमत जेका आहे सा ॾिसो वठण वारा पिया भॼन शहबाज शरीफ साहब भॼे पियो पीपल्स पार्टी चए थी मूंखे रुगो जेको आहे स्पीकर जो उहिदो ॾियो सदारत थी इहो ऐवान सदर ॾियो गवर्नर ॾियो त असीं गार्डन में चढ़ी घुमूं फिरूं बाक़ी क़ौम जी ज़िम्मेदारी केरु खणण लाइ तयारु न आहे इहा हाणे शहबाज शरीफ जे हवाले कंदा शहबाज शरीफ वरी जीअं अॻे भॼी जान छॾाई जेका हालत थी हुई न शहबाज शरीफ जी उन खां बि हींअर वर्स थींदी ऐं आउं सम्झां थो त हींअर ई छा कनि मञी हींअर टुर्थ ऐं रिकन्सिलेशन जो टाइम आहे सभु गॾिजी वेही चवनि बाबा असांखां ग़लती हुई थियूं भला जे PTI खां 2000 उहा हू त ग़लती मञनि पर तव्हां हुन सां वेहण लाइ त तयारु हुजो न पीपल्स पार्टी ऐं PML सां चलो ठीकु आहे इन तव्हांजे फॉर्मूले खे मां वठां पियो चोरी वापसि कनि त असीं वेहण लाइ तयारु आहियूं पर हो पहचान असांजी चोरी कई आहे तव्हां जेका बिलावल साहब अमीन थिए त असांजो 20 सीटूं आहिनि असीं 45 फॉर्म खणी था अचूं पाण अमीन थिए 241 वाली सीट चलो मां शमीम मुमताज साहब क्विकली मुझे वाइड अप का कहा जा रहा है ये बड़ा इन्होंने नुक्ता उठाया कि अमीन बने बिलावल भुट्टो साहब फैसला करें और वो जो सीटें चोरी की आप लोगों ने इनको वापस करें और फिर जो है मिल बैठेंगे जो फैसला करेंगे हम जो फैसला कौन सी सीटें चोरी हुई हैं इनकी इन्होंने कहा है ना ये अपना फॉर्म 45 लेके आएंगे फॉर्म 45 लेके ये आ जाए अगर ये बिलावल भुट्टो साहब को अमीन मुकर्रर कर रहे हैं तो जाहिर है पहले तो शुक्रिया कि बिलावल भुट्टो को इन्होंने अमीन माना और जाहिर है वो अमीन है तो इन्होंने अमीन माना है तो फैसला फिर हो जाएगा फॉर्म 45 ले सादिक और अमीन नहीं कहा अमीन का अब अमीन कौन सा है वो आप फैसला कीजिएगा सादिक नहीं कहेंगे ना सादिक तो इनका वो आईबी नंबर बैठा हुआ है बाहर नहीं मैं मीडिएटर कह रहा हूं अगर बिलावल साहब कह रहे हैं कि वो बैठने के लिए तैयार है प्रेस क्लब में बिठाएंगे हम फॉर्म ले आएंगे सारा पता चल जाएगा चले बहुत शुक्रिया अलीपल साहब आपने वक्त निकाला शमीम मुमताज साहिबा तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां वक्त कढियो कादिर बख्श कलमती साहब अवां जी वॾी महिरबानी ऐं जेको आहे इम्तियाज़ खान फरहान साहब वरी अवां जी महिरबानी त या त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे फ़ैसिलो करिणो आहे छाकाणि त आचर खां पोइ पाकिस्तान में जेको नओं वज़ीर आज़म ईंदो उन्हनि खे वॾा अहम फ़ैसिला करणा पवंदा हिन क़ौम जे लाइ हिन धरती लाइ ऐं धरती धड़ियुनि जे लाइ आफ्ताब मुग़िर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़